उस्ताद मरहूम लियाकत भट्टी जो मशहूर कलाम चयल काफ़ी दोस्तन के इसरार ते पेश कयां पियो। कंहिंजा नाला खणा काफ़ी नाला लिखियल आहिनि मुंहिंजी पर्चन में। अखिड़ियुनि खे कयां मां छा ज़ोहिब कोरीअ मुंहिंजे दोस्तनि जी ख़ासि फरमाइश आहे। जो कलूर करे आयो महबूब ॾिसी दिलि खे महबूब ॾिसी दिलि खे मजबूर करे महबूब ॾिसी दिलि खे मजबूर करे कयां मां छा जो कलूर करे आयो महबूब ॾिसी दिलि खे मजबूर करे महबूब ॾिसी दिलि खे मजबूर करे
सोहना बंद दूर करे आयो महबूब जिसी दिल के है मजबूर करे महबूब जिसी दिल के है मजबूर करे अखड़ में गया माशा जो कलून करे आयो